इस्लामाबाद पीटीआई अॻवान अली मोहम्मद ख़ान चयो आहे त पीटीआई बानी इमरान ख़ान ट्रंप जी कामयाबी ते ख़ुशीअ जो इज़हार कयो। निजी चैनल सां ॻाल्हियूं कंदे अली मोहम्मद ख़ान चयो त पीटीआई बानी मूंखे ॿुधायो त जो हाइडन जे दौर में मुदाख़लत थी ऐं इन दौर में जेको मनफ़ी रवैयो हो ट्रंप जे अचण सां उहो न्यूट्रल थी वेंदो, वॾो फ़र्क़ु पवंदो। अली मोहम्मद ख़ान मूजिबि इमरान ख़ान ट्रंप जी कामयाबी ते ख़ुशीअ जो इज़हार कयो ऐं चयो त जॾहिं मां वज़ीर आज़म हुयसि त मुंहिंजो डोनाल्ड ट्रंप सां राब्तो रहंदो हो ऐं हिकु सुठो दोस्ताणो तालुक़ु हो। जेकॾहिं उहे माण्हू अचनि था जंहिं सां तालुक़ु सुठो रहियो आहे त उहा बहितर अॻु भराई आहे। अली मोहम्मद ख़ान मूजिबि हिन पीटीआई सां ॻाल्हियुनि करण जी ॻाल्हि कई। बानी इन्हीअ सां सिर्फ़ु इतफ़ाक़ कयो पर चयो त अॻियां वधण जो रस्तो सिर्फ़ु एहतिजाज आहे। पीटीआई अॻवान वधीक चयो त पीटीआई बानी जी आज़ादी जो मामिलो पाकिस्तान में ई मुकमल थींदो, अमेरिका में न। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।